अबू जहल खत मोकिलियो आहे यमन के बादशाह हबीब बिन मालिक ने मुझे महबूब जा गुलामो खत में लिखल आहे हबीब मेहरबानी करे जल्दी मक्के पहुंची वन नता अपन ॾाॾनि जो दीन ख़त्म थियण वारो आहे। हिते नओं नबी पैदा थियो आहे जे नबूवत जी दावा कई आहे जेको पुत्रनि जी पूजा खां मना करे थो पुत्रनि जो दुश्मन थी वियो आहे चो अकेले खुदा जी इबादत कयो मुंहिंजे महबूब जा गुलामो हबीब बिन मालिक तो रवानो थियो आहे। साजो सामान खणी करे पहुतो आहे अबू जहल जी मुताद ते मुलाकात थी आहे जी बाबा छा मसलो हाल हवेला थिया अबू जहल हाल में थो त बाबा हिते नबी आहे जे 40 साल ते असां में जिंदगी गुजारी वॾो सादिक भी हुयो अमीन भी हुयो असां उनखे अमानतदार भी चवंदा हुआसीं सच्चार भी चवंदा हुआसीं पर हाणे उहो चवे थो पुत्र जी पूजा न कयो अकेले अल्लाह जी पूजा करो असांजी बेहादुल साथी पई आहे हाणे छा कजे। हबीब बिन मालिक चवे तो को हलो तो उन सां मुलाकात कयो मां उनखे ॾिसां थो तव्हां चओ था जादू कर भी आहे माज़अल्लाह उनजे मथां जुनून जो असर भी आहे हले मुझे महबूब जा गुलामो हाणे अबू लहब ऐं अबू जहल हिक ॿिए में सोचण लगा जेकॾहिं हया से खे वठी करे किथे इहो दीदार करे गुलाम न थी पए चलो यो नबी आहे रोना जेको भी तेरा गुलाम थी वेंदो आहे हाणे जेकर इए कयूं था त इए थींदो ऐं मुंहिंजे महबूब जा गुलामो हाणे छा कयो ॿई गॾु थी करे आया हुजूर जी दरबार में आया हाणे हो चवे तो तू दरवाजो खड़का अबू जहल चवे तो तू खड़का अबू लहब चवे तो तू खड़का एतरे में महबूब बाहर निकता हबीब बिन मालिक भी तो हो ऐं मुंहिंजे महबूब जा गुलामो मुलाकात थी आहे हबीब बिन मालिक का नबी से पूछा किया केर कातो आयो आहे की आयो आहे जैसे मोटो नालो हबीब बिन मालिक था मां यमन का आयो आहियां मूंखे हिननि घुरायो आहे तव्हां जो को मसलो थी पियो आहे मां तव्हां जा मसला हल करण आयो आहियां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कर कहिड़ो मसलो आहे जैसे मां तव्हां खे सवाल करण आयो आहियां बस सवाल कंदुमि मां इख़्तिसार नज़र कयां थो आमिना जे लाल फरमायो तूं बस सवाल कंदे तोखे 200 सवालनि जी इजाज़त आहे 2000 सवालनि जी इजाज़त आहे 2 लख सवालनि जी इजाज़त आहे अबू जहल अबू लहब हिक ॿिए खे ॾिसण लॻा जे हुन त ॿिनि जे लाइ जो हे जो 2 लख सवाल करे मां जवाब ॾेई वञुमि पोइ त इहो बि गुनाह थी पवंदो अबू जहल चवे थो न हबीब वॾो समझदार आहे ॾुखिया सवाल कंदो इन वटि जो जवाब बि न हूंदो ऐं मुंहिंजे महबूब जा गुलामो नबी से फरमायो आहे ऐं हबीब कर कहिड़ो सवाल आहे हबीब बिन मालिक सवाल करे थो चवे थो हिननि चयो आहे त तूं जादू कर रही अबू जहल अबू लहब चवनि था त तूं जादू कर रही मां पढ़ियो आहे जादूगर जो जादू ज़मीन ते हलंदो आहे आसमान ते न हलंदो आहे जेकॾहिं आहीं सचो नबी तो चंड मटपुर करे ॾेखार त मञींदासीं उहो सचो नबी आहे। आमिना जे लाल मुस्कुराए फरमायो हाणे आयो थोड़ा वञो ऐलान कयो माण्हू गॾु थींदो आहे तोखे चंड मटपुर करे ॾेखार ऐं मुंहिंजे नबी जा गुलामो हाणे तवजो कजो आमिना जे लाल जा दीवानो मुस्तफा जो ज़िक्र ॿुधण वारो हर कोई हलियो वियो आहे ऐलान थींदा रहिया जबले अबे कुबैस तो तमाचो अॼु नबी मौजो ॾेखारींदो अॼु चंड पट करे ॾेखारींदो ऐं मुंहिंजे महबूब जा गुलामो जॾहिं सभु गॾु थी विया नबी से केसर आया ऐं नबी आ चंड पट करे ॾेखार ऐं मुंहिंजे महबूब जा गुलामो आमिना जा लाल घर मां निकिता अबू बकर सिद्दीक़ गड्ढा उमर फारूक गड्ढा उस्मान गनी गड्ढा है मौला अली गड्ढा है बिलाल गड्ढा है वीर सैयद मेरा निशा बोलने वाले जीरो मौजूद हो उन्हीं चो आरी उते आरी अगे अगे सोहरा सल्ले अल्लाह पीछे खैर सारी अगे अगे सोहरा सल्ले अल्लाह पीछे खैर सारी हजरत बिलाल में रब जी बारगाह में अर्ज़ करता ऐ मौला अज तेरे महबूब वॾी ॻाल्हि कई आहे अज चट पट करे ॾेखारियो आहे या अल्लाह पंहिंजे नबी जे घर जा आवाज़ आयो आहे ऐ बिलाल तोखे सुफ़ारिश जी ज़रूरत न आहे हे महबूब मुंहिंजो आहे मां ॼाणा मुंहिंजो महबूब
सच्चो चंद पट कर करे दिखाए आमिना जे लाल ये आंगन जो इशारो कयो खुदा जो कसम चंद हिलण पजी वयो हाणे अबू जहल ऐं अबू लहब हिक ॿिए खे ॾिठो जे भज मैदान खे छॾे हबीब बिन मालिक जी दिल भी हिते ज़ख्मी थी रही आहे सुभान अल्लाह दिल भी हाणे कटजी रही आहे कुर्बान थी रही आहे ओॾो चंड पट थे पियो एॾो हबीब बिन मालिक जे दिल जी दुनिया तब्दील थी रही आहे ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम रसूलुल्लाह जा दीवानो अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया बेहोश थी करे किरी पियो आहे आमिना जे लाल जी बारगाह में अर्ज़ करे तो ऐ सोना हाणे चंड पंहिंजी जॻह ते वञे चंड पट थी करे ज़मीन ते आयो आहे वरी आमिना जे लाल आंगन जो इशारो कयो चंड साॻी जॻह ते वियो आहे नबी से फरमायो आहे ऐ हबीब हाणे कर को सवाल सवाल करूं मां तो तोखे चयो मां लख सवाल कर 1000 सवाल कर पर तुंहिंजी मर्ज़ी आहे हिकिड़ो सवाल तो थी वियो आहे हाणे ॿियो सवाल कर अखियुनि मां ॻोढ़ा आहिनि ऐं मुंहिंजे नबी जा ग़ुलामो ऐं रसूलुल्लाह जा दीवानो आमिना जे लाल जो कलमो पढ़ण वारो हबीब बिन मालिक चवे थो ऐं सोहना नबी हाणे ॿियो सवाल करण जी ज़रूरत न आहे आमिना जे लाल फरमायो ऐं हबीब तू सवाल न कर मां तोखे रब जो नबी जवाब ॾियां थो तुंहिंजो सवाल इहो आहे तुंहिंजी यमन में हिकिड़ी न्याणी आहे जेका अखियुनि खां अंधी आहे ज़ुबान खां माज़ूर आहे कननि खां माज़ूर आहे हथनि खां माज़ूर आहे टंगनि खां माज़ूर आहे तूं चाहे थो ए नबी जे करे चंड खे टुकुर करे जोड़े सघे था तूं मुंहिंजी न्याणी जो हुजूर खे बि जोड़े सघो था सुभान अल्लाह हुजूर फरमायो ऐ हबीब वन यमन पहुंच अञा पहुंचंदे कोन तुंहिंजी न्याणी दुरुस्त बीठी हूंदी सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो हबीब कलमो पढ़ी करे मुस्लमान थी पियो आहे छा थो चवे बुलंदी पे अपना मकाम गया है मेरा के भगतों जंहिंखे असां घुरायो हो असांजे तरफ़ मुनाज़रो करे उहो पाण गुलाम थी करे हलियो वियो आहे जॾहिं हबीब यमन में पहुतो आहे पंहिंजे घर पहुची आयो आहे दरवाज़ो खड़काए थो मुंहिंजी न्याणी दरवाज़ो खोलियो आहे ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम न्याणी खां पुछा करे थो ऐं न्याणी हिकु कर्म तुंहिंजे मथां कई कयो आहे तूं त अखियुनि खां माज़ूर हुई लिंगनि खां माज़ूर हुई उहा न्याणी चवे थी ए अब्बा अॼु तूं तोखे हाल ॾियां इहो कर्म कीअं थियो आहे राति जो टाइम हुयो मां ॿाहिरि वेठी हुयमि मूंखे त ख़बर कोन हुई मां त नाबीनी हुयमि पर मुंहिंजी अम्मा ॾिठो आहे चंड आसमान जो हिलण शुरू थियो आहे पट थी करे हेठि लथो आहे वरी ॾिठोसीं त चंड पंहिंजी जॻह ते चुड़ी वियो आहे एतिरे में मां वेठी हुयमि हिकु महबूब आयो आहे जेको सुहिणो महबूब हुयो उन ईअं जो निगाह कई आहे मुंहिंजा समूरा उज़वा ठीक थी विया मां जो ई उन महबूब जे चेहरे ते नज़र कई आहे मुंहिंजी ज़ुबान ते जारी थी वियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन हबीब बिन मालिक चयो आहे ऐं बचड़ी जेको चंड तो यमन में टुकुर थी करे ॾिठो इहो त मुंहिंजे साम्हूं टुकुर थियो इहो त मुंहिंजे करे उन महबूब कयो उन न्याणी चयो आहे अब्बा तुंहिंजो कलमो पढ़ी आयो आहे हबीब चयो आहे हा मां उन महबूब जो कलमो पढ़ियो आहे तूं बि कलमो पढ़ियो आहे हल त हलो तुंहिंजी मां ॾे उन खे बि चओ महबूब जो कलमो पढ़ियो ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो हाणे हबीब बिन मालिक जी घरवारी उहा बि कलमो पढ़ी करे सभु छा था चवनि मुबारक मिले बिना रखे यार अहिड़ो मिले जो वञी ख़ैर छा मुबारक मिले बिना रखे यार अहिड़ो मिले जो वञी ख़ैर छा प्यार मिलंदो इहो आसरो ई न हो यार अहिड़ो मिले जो
इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह दीगर सीरत निगारन भी लिखियो आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक जी सरजमीन मस्जिद नबवी शरीफा हुजूर जा गुलाम बैठा एकड़ो महबूब जो गुलाम बैठो आ जंहिंजी उम्र 250 साल आहे अच्छी चादर आ अच्छी दिस्तार आ अच्छी दाढ़ी आहे अखियुनि मां गोरा आहे नालो आहे सलमान फारसी जेको नबी जे नाले ते 7 जाइन ते विकियो आहे हलंदे हलंदे हिकड़े रईस सरदार जो पुट हुयो मां उहा हिस्ट्री कोन थो ॿुधायां त मुंहिंजे महबूब जा गुलाम विकामबो महबूब जे मदीने में आयो आहे हुजूर जो दीदार के गुलाम थियो आहे वो हुजूर जी बारगाह में वेठो आहे नबी से सद कयो आहे ऐं सलमान रोए छाजे करे थो तुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा छाजे करे आहे आप मुंहिंजे वेझो थी आहे आमिना जे लाल पंहिंजी चादर सां पंहिंजो गुलाम जा ॻोढ़ा साफ़ कया पर सलमान फारसी जा ॻोढ़ा रुकन कोन था हुजूर फरमायो आहे ऐं सलमान रोए छाजे करे थो अर्ज़ करे थो सोना गुलाम तव्हांजो आया मुझे 250 साल उम्र आहे दर दर मां विकाम जी करे पो आयो आया एकड़े यहूदी जो नौकर आया ए प्यारा महबूब हाने तो मुझे उम्र एतरी थी भैया मां अवा जी गुलामी में ईंदो आया जडे उन यहूदी सरदार दे मोटी वेंदो आया यहूदी सरदार मुखे कुटी दो हाने त 250 साल मुझे उम्र आ मुंजा त हटा भी मार खान जी साहब कोन था रखन मां मार बर्दाश्त न करे सकदो आया ए मुंजा महबूब मां चाहा तो त मुखे आजादी मिले आमिना जे लाल जी अखिन मां गोड़ा निकरी आया हुजूर फरमायो ए सलमान तो के खरीद न कयो सलमान फारसी अर्ज़ कयो सोना मुखे केर खरीद कदो मां तो बुढ़ड़ो आया कम करन जड़ो भी ना आया मुखे केर खरीद कदो आमिना जे लाल फरमायो जे जे खरीद करन वारो कोई ना है उनी जो मां मोहम्मद खरीदार है उनी जो मां मोहम्मद खरीदार आया जे जो को सहारो ना है मुझे नबी जा गुलाम दुआ करो तो असा जो व्यापार भी बाजार मुस्तफा में थी वने खुदा जो कसम आ जो बाजार मुस्तफा में विकनी में देवा है होनी जो हित भी मेयार बनी में देवा है कब्र में भी मेयार है हश्र में भी मेयार है ए मुझे नबी जा गुलाम एक भी हयाती दा मेयार होना चाहिए अल्लाह के हबीब नाल प्यार होना चाहिए ए मुझे नबी जा गुलाम सलमान फारसी के आमिना जलाल फरमाया ऐ सलमान वन पंहिंजे वडेरे खां सरदार का पुछिया तो के विकरण चाहे तो जो रेट छा लगाईंदो तो जी कीमत छा लगाईंदो मां मोहम्मद के खरीद कदम तो के खरीद कर चाहा तो हाने बुझो हजरत सलमान फारसी पंहिंजे सरदार दे आया जो ए सरदार मुखे विकणी दे उनी जो हा विकणी न तो के केर खरीद कदो तू ता 2.5 साल जो बुढ़ड़ो आही बुढ़ड़े के केर खरीद कदो न कम करन जड़ो न खिदमत कर जड़ो तो के कोई खरीद न कदो हजरत सलमान फारसी कयो मुझे नबी फरमायो आ तो मुझे महबूब के खरीद कदो उन यहूदी 3 शर्तां रखियो बुझो 3 शर्तां जे मुझो 3 शर्तों आहिन शर्तों तू पूरो कर मां तोखे आजाद कदम मां तोखे तुझे नबी जे हवाले कदम हाने बुझो पहिरीं शर्त इहा हिक पा सोन जो दे 2 किलो चांदी जा दे ऐं 100 खजन जा बूटा तैयार थियल बाग मुखे दे जने हवाले कंदे तो आजाद थी वेंदे यहूदी के खबर हुई खची जेके तैयार थींदी आहे 13 साल में तैयार थींदी आहे आखिर 13 साल में बाग तैयार थींदो न तैयार थींदो त न वरी हे गुलाम आजाद थींदो ऐं पा जंहिं नबी जे लाइ चवे थो इहो नबी खे ख़रीद करो उहो नबी त पाण ग़रीब आहे 4 विहाड़ा उनके घर में चूल्हे न वणंदो आहे उहो पास होने जो कीअं ॾींदो 2 किलो चांदी जा कीअं ॾींदो ऐं मुंहिंजे महबूब जा गुलाम हज़रत सलमान रोई करे महबूब जी दरबार में आयो हुआ हुजूर हज़रत बड़ी निगाह से ॾिठो आहे ऐं सलमान जो हाल मालिक का पुछी आए अस्के जी या रसूल अल्लाह मां पुछी आयो आया मुझे मालिक ने 3 शर्तों कढियो रखियो आहे महबूब पूरियों कोन थी सघंदो हुजूर फरमायो कहिड़ियूं अस्के या रसूल अल्लाह वो चवे तो हिक पा सोने जो दे 2
किलो चांदी जा दे 100 खच जा बूटा तैयार करे पूको पूरो बाग मुझे हवाले जने कने मां तोखे आजाद बनम ए मुझा महबूब ये शब्द रखियो थे नबी से मुस्कुरायो वा हुजूर फरमायो अज दिहाड़ो छाजो वा हजरत सलमान अर्ज कयो वा या रसूल अल्लाह अज अरबा जो दिहाड़ो वा आमिना जी लाल फरमायो ए गुलाम सलमान अगी अरबा ताई घबराना मां जाना यहूदी जाने पा सोने जो जाने 2 किलो चांदी जो जाने 100 फुट खच जो जाने ऐ तोखे जानो घबराना परेशान न थी गमगीन न थी ए मुझे महबूब जा गुलामो बे दिहाड़े वालो वा हजरत सलमान सोचण में आहे सोनो काडो ईंदो चांदी काडो ईंदी एतरे में आमिना जे लाल जी बारगाह में हिकड़े सहाबी अंडे पेश कयो हुआ आमिना जे लाल हजरत सलमान के सर पे हुआ ऐ सलमान फारसी होना हजरत सलमान हुजूर जी बारगाह में आयो हेडे गौर कजो महबूब जे हाथ में अंडो आहे आमिना जे लाल ही बे हाथ जो आंगरू पे बंद करे ही महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम लो आपे दान कदिया उनी अंडे के ही मली अंडे के लगाइया आमना जे लाल हजरत सलमान के कपड़े में विझी करे ही गंढ दिनिया हुजूर फरमायो ऐ सलमान ये गंढ खोलनी ना है वनी करे यहूदी जे सामो खोल जा मां जाना पा सोने जो जाने यहूदी जाने हजरत सलमान खड़ी करे आया यहूदी जे सामो उनी के खोलन जो अंडो हुयो चांदी में तब्दील थी वई सोने में तब्दील थी वयो ए मुझे महबूब जा गुलामो पा सोने उनी के सलमान फारसी मोटी आया ऐ महबूब हिकड़ी शर्त पूरी थी भैया हाने वो चवे तो बी शर्त 2 किलो चांदी खपे आमिना जे लाल पे हारे फरमायो वा ऐ सलमान वन ओ सामो वारी जो दड़ो पयो थी वन 2 किलो वारी खड़िया हजरत सलमान चादर में ये वारी खड़ी करे आया हुजूर जे सामो वारी आईया आमिना जे लाल हाथ मुबारक पेरिया वरी लो आपे दहन मुबारक कदी करे इनी तरीके से हुजूर उनके मलिया आमिना जे लाल फरमायो हाने बंद बंद है ऐ सलमान वनी करे मालिक जे सामो खोलनी थी मां जाना 2 किलो चांदी जाने ए वारी जाने तो जो मालिक जाने ऐ मुझे नबी जा गुलामो हजरत सलमान फारसी ए मुझे महबूब जा गुलामो जने खड़ी आया उनके सामो बंद खोलता जेका वारी हुई चांदी में तब्दील थी वया हाने बादशाह तो पूरो थी वयो सोनो मिली वयो चांदी मिली वई आशिक चलवा अल्लाह रवा है सोने दा चोर नहीं अल्लाह रवा है मदनी दा चोर नहीं नबिया दा शाह है मदनी दा चोर नहीं अल्लाह गवाह है सोने दा चोर नहीं अल्लाह गवाह है सोने दा चोर नहीं नबिया दा शाह सोने दा चोर नहीं अल्लाह गवाह है ए मुझे महबूब जा गुलामो हजरत सलमान फारसी हुजूर जी बारगाह में आया या रसूल अल्लाह सोनो मिली वया चांदी मिली भैया हाने चलो तो सऊ तो खजन जो तैयार करे दो आमिना जे लाल फरमाया घबराना आमिना जे लाल उठा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐ सलमान बन कोडे कर यहूदी तो जो को पिलाता है उन्हीं जी जमीन आहे वन उन्हीं में 100 खट्टा खोपरिया हजरत सलमान आया वो जी जमीन हुई ना रिवायत में मौजूद है सीरत निगार लिखियो हुआ वहां कल रेठी जमीन हुई कलर वाली हुई यहूदी एड़ी शर्त रखी ना जेका पूरी न थे ए मुझे महबूब जा गुलामो हजरत सलमान आया सो खड़ा खोटो अची के रात के सोना खड़ा थी वया हाने मेहरबानी करो टूटा लगायो आमिना जलाल मौला अली से के फरमाए भाई अली उठ अली से आया सलमान फारसी आया अली से के महबूब करीम फरमायो वन किता 100 केक जो करिया खजीर जो खजू जो केक जो करिया मौला अली से हेडे होडे वया प्यारा महबूब मिलत कोन थियो आमिना जे लाल फरमायो वन के बाग मा सजल हुजन भगल हुजन टुटल हुजन जेड़ियो हुजन खणी अचण तो जो कम आहे टूटा लगाण मा मोहम्मद अरबी जो कम आहे
ऐं मुंहिंजे महबूब जा गुलामो हाणे आमिना जा लाल हिकु हिकु खजी मौला अली खे फरमाइनि था मूंखे ॾींदो वञ। अली से ॾींदा विया महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम लुआब दहन लॻाए करे उन खेपटी खे मिट्टी में विझनि था। अली खे फरमाइनि था तूं मिट्टी ॾींदो अच। सलमान फारसी जी बूटी लॻायो तूं पाणी ॾींदो अच। मुंहिंजे महबूब जा गुलामो महबूब खजी जी खेपटी खे पूरींदा वञनि था। अली मिट्टी ॾींदो वञे थो, सलमान पाणी ॾींदो वञे थो ऐं मुंहिंजे महबूब जा गुलामो सौ बूटा राहे करे आमिना जा लाल आया मस्जिद नबवी शरीफ में। रात गुजरी आहे, सुबह जो टाइम थियो आहे। हुजूर पुछा कई आहे ऐ सलमान ए हाल बाग जो अगे या रसूल अल्लाह पतो त ना है वना चक्कर दी अचा। हजरत सलमान खुदा जो कसम बाग में जो चलता बाग तैयार थी वियो आहे, खजो तैयार आहे, खजन जा वण झूमदा बीठा ताजो फल लॻल आहे। हज़रत सलमान महबूब जी बारगाह में आया ऐं सोना महबूब बाग तैयार थी वियो आहे। हाणे माना वॾा उन्हीं खे चांदी मिली वई, सोनो मिली वियो, बाग मिली वियो। महबूब फरमायो ना सलमान मोटी वञ, जीअं तूं शान सां उन्हीं खे सोनो ॾिनो आहे, चांदी ॾिनी आहे, उन्हीं खे हे बाग ॾिनो आहे, ईअं तोखे शान सां वठी ईंदासीं। हज़रत सलमान वियो आहे मौला अली से नबी से फरमायो ऐ अली वन उन यहूदी के चौ तो जो बेशर्त पूरी थी वई आहे। हाणे मुझे गुलाम सलमान के रवानो कर ऐ मुझे नबी जा गुलाम हजरत मौला अली से उन यहूदी ले आया। यहूदी के चलता ऐ यहूदी तो जो बेशर्त हो पा सोने जो मिले तो के सोने जो पा मिली वयो, 2 किलो चांदी जो मिले तो के 2 किलो चांदी जा मिली वया, 100 बूटा खज जा तैयार थी करे मिले तो के मिली वया। हाणे सलमान साजे हवाले करे वो यहूदी चवे तो ऐ अली बीजा तो पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई आहे। हाणे मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुध, ख़ुदा जो कसम ही सोनो भी महबूब जो आहे, चांदी भी महबूब जी आहे, ही बाग भी महबूब जो आहे, ही सलमान कुरानो भी महबूब जो आहे, मां गुलाम भी महबूब जो आहे। मुझे नबी जा गुलामो उन यहूदी जी जुबान पे कलमो जारी थी वियो आहे, पढ़े तो ला मुझे नबी जा गुलामो सर रख कर कदमों में कुर्बान हो गया, पढ़ कर मुसलमान हो गया। मुझे नबी जा गुलामो यहूदी गुलाम थी करे छाते चले दुनिया तो आया कोई तेरी नामिसाल का, दुनिया पे आया कोई तेरी नामिसाल का। मैं लब के आया किथे सोहरा लाल दुनिया में आया कोई तेरे नाम सार, चेहरा तेरा नूर बने सारी कायनात में, रबड़ी दरूद करे उसे तेरी जात में, सारा जग कैदी तेरी जानता मैं अब के आया कितो सोना तेरे नाल का। मुझे महबूब जा गुलाम ऐ हुजूर जा दीवाना, असां उन महबूब जा दीवाना, उन महबूब जो बचड़ो पीराने पीर दिलबर दस्तगीर बगदाद वारो शहंशाह।
अबा अल्लाह जो करम इन जमात जे मथा दरबार आलिया सुई शरीफ जो सायो दरबार आलिया हजरत फरजूदी शरीफ जो सायो मुझे सोने रोज धड़ी रहमत जो सायो इन जमात जे मथा पीर मिठे जो सायो इन जमात जे मथा कलंदर भिटाई जो सायो है इन सोनी जमात जे मथा कंबर वाले पीर जो सायो है इन जमात जे मथा दिल पर दस्तगीर जो सायो अल्लाह जे करम सा इन जमात जो हित भी बेड़ो पार है तो कब्र में भी बेड़ो पार तो हशर में भी बेड़ो पार ए मुझे महबूब जा गुलामो ही महीनो सोने दस्तगीर जी यारी जो महीनो आहे अल्लाह जो करम आहे अल्लाह ताला तो असा सुन रखे महबूब जी बानी भी नसीब कई आ दिल पर दस्तगीर जी यारी भी नसीब कई आ ए मुझे महबूब जा गुलामो तारीख सिंध जे अंदर मौजूद आ ठट्ठे जे इलाके में सोने दस्तगीर जो एकड़ो मुरीद आहे बुढ़ड़ो आहे असुर जो वेलो आबा वडड़ा वेठा उनके पतो आहे अगे असुर जे वेले वडड़ा निकलंदा जोड़ो लादन जो काहिदा बिस्मिल्लाह करे बने जईदा हर काहिदा अल्लाह जे जिक्र जो ज़रबा हो तो खुदा जो कसम साल में एकड़ो फसल थे सारो साल ना मुकन में अचे हाल खुदा में अचे आज बरकतों हलियो हलियो चाहे करे आज ट्रैक्टर जलंदे उनमें धंधा गाना हला पिया होंदा ए नबी दा गुलामो चाहे था फसल में बरकतों अचन रहमतों अचन आज पंजे वतन जे तरीके खे अपनायो बिस्मिल्लाह करे पंजे फसल के राहो पंजे ट्रैक्टर में नातो हलायो कुरान को तिलावत हलायो अल्लाह जे करम सा आज भी तो असा जे फसलन वा बीमारियों दूर थी वेंदी बरकत अची वेंदी रहमत अची वेंदी अल्लाह भी राजी थी वो तो जो हबीब भी राजी फकीर आहे बाबा दस्तगीर जो हिंद बुढ़ो मुरीदा जोड़ो लाल लो काहे करे हाने बनी में आयो वा हर काहे तो बीठो वा न जान तो के चोर चोरी कोई वचन पया चोरी करे उन्हें वठ ताजा धक्का हुआ चोरी चो तो बाबा चोरी में कई वचन है बुढ़े फकीर के न फसायो फकीर के जो बाबा असा है धक्का विकरण वनु था तो वाला है न बुढ़ड़ा असा जा है न ताजा व्यापार न कयो तो असा के लिए असा तो के बस पैसा कटी न वरदा से फकीर हुयो सिद्धो सारो जे असुर जे वेले भलाई थे तो ठीक आ भलो कारा उनन का ताजा ढका वठे तो पाण बुढ़ड़ा उनन के लो तो चोर काहे करे रवाना था न जान तो पुन पेरे आरा इंदा पे हाथ आया बुढ़े सा मुलाकात थी कि वाह वाह चोरी करे बरे मैदान ते हर भी कायदे बिठो है ए बुढ़ो बाबो जे वना मां चोर लाया मां धाड़े लाया मां तवा सा बंद न गया मुसा ए मसलो थियो आहे ए मुझे महबूब जा बुलावो ए बेचारो सिद्धो सादो हुओ आखिरकार उन तौर जो कोर्ट गैर मुस्लिम जज हुदा कोर्ट में उठी वया है फकीर का जज पूछा कयो बाबा तो को गवाह आहे ए फकीर हुयो सिद्धो सादो जे बाबा बे तो को गवाह नाही मुझो मुर्शिद बगदाद वारो आहे हाने वाणे के तो खबर कोन हुई कि जो बगदाद वारो मुर्शिद छा है जे बाबा जे को भी आहे फलानी तारीख थे वो भी पंजा गवाह आईदा तू भी पंजे गवाह के आनीदा ए मुझे महबूब जा गुलामो तारीख आईया कि हारे आयो वा हाने बुढ़ो फकीर रवानो छवा अबा को गवाह नाही सरकार हो से पाके सदक में वने तो आए मोजा मुर्शिद हादी रहबर बगदाद वाला शहंशाह अगे बिहारे तो के लाए चाहिए आया हारे मेहरबानी कजा चले तो सरकार हो से आजम नजर करो खुदा सरकार हो जेकरे चाहो था बगदाद वाले हो सदी नजर पे कजी करे आखिर में चो सरकार हो से आजम नजर करम खुदा अल्लाह या अल्लाह जो शहन
शहंशाह बगदाद के सदके अज उन्हीं जे मथा पीरा ने पीर जी नजर थी वने अज उन्हनि जे मथा सोने गिलानी बादशाह सही वारे जी नजर थी वने अज हिन जमात जे मथा हाफिजुल मिल्लत हाफिज मोहम्मद सिद्दीक जी नजर थी वने या अल्लाह हिन जमात जे मथा सोने रोज़े वारे जी नजर थी वने हिन जमात जे मथा कंबर वारे पीर जी नजर थी वने सरकार से आज़म नजर करम खुदा मेरा खाली कासा भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार से आज़म नजर करम खुदा फकीर रस्ते में वने तो पंजे मुर्शिद कामिल के शरीर वने तो एतरे में एक शख्स सवारी ते सवारा निकाब लगला अची करे फकीर जी पुठी ठपे तो ऐ मुंहिंजा मुरीद घबराए जाना तुझो मुर्शिद बगदाद वारो पहुंची चुको है अब आया कोट में हाने शहंशाह बगदाद के निकाब लगल है जज पूछे करे तो पूछा करे तो बुढ़ा काथे आतो वारो मुर्शिद बगदादी जो चवे तो मुझो गवाह है जे हे जो मुझो मुर्शिद बगदाद वारो गवाह बीठो वा वो जज पूछे तो तू गवाह है सोना दस्तगीर निकाब में पर्दे में फरमाता हां मां गवाह है उन बुढ़ड़े जो कि मुझे महबूब जा गुलाम वो चवे तो अपन जो चेहरे तो दिखायो ना दस्तगीर फरमायो ऐ जज साहिब तुम्हें एतरी ताकत ही ना है जो असा जो ता बनी सी सके असा जा जलवा दी सी सके वो जज चवे तो सही वो वडा वडा बादशाह आया वडा वडा शहंशाह आया मोट वजीर आया मां कई जो मुझे बता रोब सवार न थो तमा के आयो ए मुझे महबूब जा गुलामो जने उन जोर लगायो वा दस्तगीर पंजो निकाब हटायो वा ए मुझे नबी जा गुलामो जने सोहणे हसनी हुसैनी सैयद यारी वाले भोट बगदाद वाले शहंशाह पंजो पर्दो हटायो वा निकाब जी जो हटियो वा खुदा जो कसम तारीख में मौजूदा होवानो जज कुर्सी का बेहोश थी करे हेठ गिरी पियो आहे जेके कोट में वेठा हा सब गिरी पिया होश आयो आहे जुबान तो जारी थी वियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वो असा छो न छो जय जो मुर्शिद आ दस्तगीर तैखे लहरना लोगो आ ओ जो अब्दुल कादिर ते तैखे लहरना लोगो आ ओ जो पागानो आ तेर तैखे लहरना लोगो आ ओ जो सोया वारो तेर तैखे लहरना लोगो आ ओ जो भर छोड़िया वारो पीर तैखे लहरना लोगो आ ओ जो कमर वारो तेर तैखे लहरना लोगो आ जो मुर्शिद आ दस्तगीर तैखे लहरना लोगो आ ओ जो अब्दुल कादिर तेर तैखे लहरना लोगो आ ही चोर लिखे अबदाल बनाए किनरा को झुड़ा तो बख्शाए जंके सैयद जिया ओ कीर तैखे लहरना लोगो आ ओ जो अब्दुल कादिर तेर तैखे लहरना लोगो आ ओ यारी मारी करन सवाबा मुनकिर जेल जीर अजाबा जही खंड विराया खीर तैखे लहरना लोगो आ ओ जो अब्दुल कादिर तेर तैखे लहरना लोगो आ मुझे महबूब जा गुलाम अचो हुजूर सा प्यार कयो
महबूब सां मोहब्बत कयूं ए मुझे महबूब जा गुलाम ऐ मोहम्मद अरबी जा दीवाना खुदा जो कसम असा उन महबूब जा गुलाम आहियूं जेको वफादार नबी आहे जेको गरीबन जो गमखार नबी आहे ए मुझे महबूब जा गुलामों बेसहारा जो सहारो नबी आहे जिंदगी ते मिठल को भरोसो नथी मौत जा मारो हमेशा तैयार आहे कई टाइम भी बस ऐलान थींदो फलाणो हुयो हलियो वयो सजण उन्हीं का पहिरियां जो मौत जा मारो अचन मौत जो पैगाम अचे अचो पंहिंजे दिल वारी कोठड़ी में महबूब जो प्यार के पाए ये मुझे नबी जा गुलाम चाहे तो दुनिया में कर ऊंचो हुजे हशर में कर ऊंचो हुजे महबूब जी मोहब्बत सीने में पाए चल खुदा जो कसम आहे महबूब जो प्यार ईंदो नबी जो गुलाम हित भी ऊंचो आहे कब्र में भी ऊंचो त हशर में ऊंचो हुंदो नमाज जी पाबंदी कयो यारो कुकुड़ हुंदो वा कुकुड़ के ॾिसंदा आहियो न असुर जो वेलो हुंदो 2.5 किलो जो वध में वध कुकुड़ थींदो असुर जो वेलो थींदो रोजानो आज़ान ॾींदो वा पर पंहिंजी आज़ान के न सर्दी में छॾियो वा न गर्मी में छॾियो वा ए मुंहिंजे महबूब जा गुलाम कुकुड़ थी करे वो पंहिंजे रब सां वफादार आहे पंहिंजे मालिक सां वफादार आहे तो असां त रब करीम जा बंदा आहियूं नबी जा गुलाम आहियूं असां बि वफा छो बणजी विया आहियूं अचो अॼु पंहिंजे रब सां वफा कयूं पंहिंजे महबूब सां वफा कयूं अॼु तो असां वफा कंदासीं जॾहिं सिरी मां साह निकिरंदो अमीरुल मुजाहिदीन कायद मिल्लत इस्लामिया अल्लामा हाफिज खादिम हुसैन रज़वी नब्बर अल्लाह मरतबहू फरमाईंदा हा यारो नबी सां एतिरो प्यार कयूं एतिरी मोहब्बत कयूं जॾहिं सिरी मां साह निकिरे जब रूह मेरे पैराने खाकी से निकली तो रोजे से सदा आई ओ मेरा फकीर आया बस जरे सिरी मां साह निकरे तो गुंबद खदरा मां आवाज अचे ये फरिश्तो है बेसहारो आहे ए मुंहिंजो आहे बस अजो हुजूर सां प्यार कयो नमाज जी पाबंदी कयो कुरान पाक की तिलावत कयो वालिदैन जो अदब एहतराम कयो वडन जो अदब कयो नंढन सां शफकत कयो पाड़ेसिन जे हक़ जो ख्याल कयो ए मुझे महबूब जा गुलाम इने पंहिंजे पाण खे बनायो जे अल्लाह चाहे तो अल्लाह जो हबीब चाहे तो ए मुझे महबूब जा गुलाम बस जिंदा रहो तो ऐसे हर शख्स एहतराम करे मरो तो ऐसे कि दुश्मन भी तुम्हें सलाम करे यारो फकीर है फकीराना सदा कर चले मियाँ तुम खुश रहो हम फकीर दुआ कर चले तो आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।